करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वक़ालू लन तमस्सना अन्नारु इल्ला अय्यामन मअदूदह क़ुल अत्तख़ज़्तुम इन्दल्लाहि अहदन फ़लन युख़्लिफ़ल्लाहु अहदहु अम तक़ूलूना अलल्लाहि मा ला तअलमून बला मन कसब सय्यअतन व अहातत बिही खतीअतुहु फउलाइक अस्हाबुन नार हुम फ़ीहा खालिदून वल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति उलाइक अस्हाबुल जन्नति हुम फ़ीहा खालिदून सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे मग़रिब जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उनखां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला यहूदियुनि जे ख़बासतुनि खे बयानु करण खां पोइ मुसलमाननि सां मुख़ातब थी फरमायो हो त अञा इन्हनि यहूदियुनि में उमेद रखो था त इहे मुसलमान थींदा? कोन थींदव। कॾहिं बि इहे तव्हांजा कोन थींदा, कॾहिं बि तव्हां सां सचाई न कंदा, कॾहिं बि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ते ईमान आणे पका मुसलमान कोन थींदा। हिननि जे दिलनि में खोड़ सारियूं कमियूं कोतायूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजे करे हिनखे ईमान नसीब न थींदो, कोन आणींदव ईमान। गुज़िरियल आयतुनि में ईअं मुसलमाननि खे हिकु तसली ॾिनी वई, जंहिं मुसलमान उन्हनि मां इहा उमेद न रखनि त को मुसलमान इहे यहूदी बि को मुसलमान थींदा। त पोइ इन निस्बत सां अॼोकिन आयतुनि में यहूदियुनि जे हिकिड़ीअ ग़लति दावा ऐं बयानबाज़ीअ खे बयानु कयो वियो। जॾहिं न यहूदियुनि खे चयो वियो हो त अल्लाह ताला जे हुक्मनि जी नाफ़रमानी था कयो, तव्हां तौरात में जेके ॻाल्हियूं लिखियल आहिनि क़ुर पाक जे बारे में उहे त कम अज़ कम मञियो, छो त तौरात तव्हांजे नबी मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे मिलियो हो, जंहिं ते तव्हांजो बि ईमान आहे, उन ते त अमल कयो। पोइ इन तौरात में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो शान बि बयानु थियल आहे, इहो बि लिखियलु आहे त आख़िरी पैगम्बर अचे त उनजे मथां ईमान आणिजो। उन्हनि ॻाल्हियुनि खे त मञियो, पंहिंजे तौरात ते त अमल कयो। पोइ चवंदा त न, ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो मूसा अलैहिस्सलाम जो दीन मनसूख़ थियो ई न आहे। मूसा अलैहिस्सलाम जी शरीयत तौरात अमल उनजो मनसूख़ माना ख़तमु थियो ई न आहे। जॾहिं असां इहा ॻाल्हियूं नथा मञूं, मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीन ऐं शरीयत ख़तमु थी कोन्हे का, त असां उनखे छो छॾियूं? सही आहे, ज़िंदा आहे, सलामत आहे, उनजी शरीयत अभी अञा ताईं मौजूदु आहे। त पोइ जॾहिं मौजूदु आहे त पोइ असां त मोमिन थियासीं न, पंहिंजे मौजूदा शरीयत ते असांजो ईमान आहे, मुसलमान थियासीं। जॾहिं मुसलमान थियासीं त पोइ असांखे सज़ा छाजी मिलंदी? कोन मिलंदी। इहा त ॻाल्हि तव्हांजो क़ुर बि चवे थो त मुसलमाननि ऐं मोमिननि खे सज़ा कोन मिलंदी। हा, जेकॾहिं मिली बि त थोरा ॾींहं नेठि जनम मां निकिरंदासीं असां। जॾहिं उनखे चयो वियो त बाबा तव्हां काफ़र हो, कुफ़ुर था कयो, काफ़र जी सज़ा हमेशह हमेशह जहन्नम में रहणो आहे। उनजे जवाब में छा चऊं त असां काफ़र छो कोन आहियूं? काफ़र कोन आहियूं। अब कीअं मुसलमान आहियो तव्हां? चए असां जंहिं शरीयत ते, शरीयत मूसवीअ ते ईमान था आणियूं, उहा शरीयत ख़तमु ई कोन थी आहे, ख़तमु न थी आहे, मौजूदु आहे, त पोइ असां उन ते ईमान था आणियूं, मुसलमान थियासीं। जॾहिं मुसलमान थियासीं त पोइ हमेशह जहन्नम में छो रहंदासीं? कोन रहंदासीं। हा, जे कमियुनि कोताहियुनि जे करे जहन्नम में वियासीं बि न, वक़ालू लन तमस्सना अन्नारु इल्ला अय्यामन मअदूदा। हा, जे कमियुनि कोताहियुनि जे करे जहन्नम में वियासीं बि त थोरा ॾींहं, हीअं हीअं आङुरियुनि जे पोरनि ते ॻणण जहिड़ा थोरा ॾींहं, वरी निकिरी ईंदासीं जहन्नम मां। क़ुल अत्तख़ज़्तुम इन्दल्लाहि अहदन, क़ुल अत्तख़ज़्तुम इन्दल्लाहि अहदन। अल्लाह ताला सोणे अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां ॼण त मुख़ातब थींदे फरमाए थो, सोना नबी इहे न तोखे चवनि था त असां जहन्नम में कोन वेंदासीं, बाहि असांखे कोन साड़ींदी, जे वियासीं त बि थोरा ॾींहं इनखां पुछ त
अतख़ज़्तुम इंदल्लाहि अहदन, अल्लाह ताला खां तव्हां वाइदो वरितो आहे छा त असां जहन्नम में न वेंदासीं? अल्लाह तव्हांखे वाइदो ॾिनो आहे छा इहो त हा वाइदो आहे तव्हांखे जहन्नम में दाख़िल न कंदुसि। पोइ अल्लाह पंहिंजे वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कोन कंदो आहे। अथव छा अहिड़ो वाइदो अल्लाह ताला खां वरितलु तव्हांजो? ईअं बि कोन्हे। फ़लन युख़्लिफ़ अल्लाहु अहदहु अम तक़ूलून अला अल्लाहि मा ला तअलमून। अल्लाह ताला जो जॾहिं वाइदो बि कोन्हे हिननि खे त पोइ हे बेबुनियाद ॻाल्हियूं कीअं था कनि, या हवाई ॻाल्हियूं था कनि जिन ॻाल्हियुनि जो हिननि खे मालूमात ई न आहे, पतो ई न आहे, हवाई ॻाल्हियूं था कनि। हितां सम्झ में आयो त हू बेबुनियाद ॻाल्हियूं कंदा हुआ। हवा में भींडो हणी करे सम्झंदा दुश्मन खे लॻो बसि किरी पियो, बिना निशान जे पिया था चुटनि। अल्लाह तबारक व तआला उनजो तोड़ बयान कंदे फरमायो बला मन कसब सय्यतन व अहातत बिही खतियतु, बल्कि उहो माण्हू जंहिं विख विख ते गुनाह कया, गुनाह कमाया, एॾा गुनाह कयईं विख विख ते क़दम क़दम ते ॾोह कंदो वियो, नाफ़रमानी कंदो वियो, अल्लाह ताला जे हुक्मनि जी नाफ़रमानी कंदो वियो, सोणे अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफ़रमानी कंदो वियो, गुनाह मथां गुनाह कंदो वियो, ऐं उन यहू हुजे बि यहूदी गुनाहनि मथां गुनाह कंदो वञे त पोइ अहातत बि ख़तियतु, गुनाह जॾहिं उनखे वकोड़े वेंदा त पोइ फौलाइका असहाबुन नार, उहे बाहि वारा थी पवंदा। हुम फ़ीहा ख़ालिदून, क़ुर तो फरमाए उहे जॾहिं बाहि वारा थिया त हमेशह उन में रहंदा। इहा यहूदियुनि जी आख़िरत वारी सज़ा जो अल्लाह तबारक व तआला अजीब अंदाज़ में हिकिड़ो फ़लसफ़ो बयानु कयो त इहे पाण खे सम्झनि था त असां मुस्लमान आहियूं, जंहिं बुनियाद ते चवनि था त जहन्नम में कोन वेंदासीं, जे वियासीं त बि थोरा ॾींहं नेठि निकिरंदासीं। इहा सज़ा त क़ुर पाक मोमिननि मुस्लमाननि जी बयानु कई आहे। जेकॾहिं मुस्लमान कंहिं ॾोह ग़लतीअ जे करे जहन्नम में विया बि त थोरा ॾींहं कुझु सज़ा काटे करे पोइ नेठि जहन्नम मां निकिरंदा, पोइ जन्नत में ईंदा। इहा सज़ा त क़ुर पाक मुस्लमाननि जी बयानु कई आहे जेके ॾोहारी हूंदा। पर हीअ बि चवनि था त असां बि मुस्लमान आहियूं तॾहिं जहन्नम में कोन वेंदासीं, हा जे वियासीं त थोरा ॾींहं पोइ निकिरी ईंदासीं। माना हिननि पाण खे मुस्लमान सम्झो आहे तॾहिं, हालांकि काफ़िर आहिनि। हीअ मुस्लमान कीअं था सम्झनि पाण खे? हिन बुनियाद ते त शरीयत मूसा अलैहिस्सलाम जी ख़तमु थी ई कोन्हे का, असां उन शरीयत ते आहियूं त पोइ उन शरीयत जे एतबार सां मुस्लमान आहियूं, पंहिंजे नबीअ खे मञूं था, मुस्लमान थियासीं। मुस्लमान थियासीं त पोइ असां जहन्नम में हमेशह त कोन वेंदासीं, हमेशह जहन्नम में काफ़िर वेंदा। हुननि जो इहो दावा जो ग़लति बेबुनियाद अंदाज़ अल्लाह तबारक व तआला हाणे उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त इहा हिननि जी ॻाल्हि ग़लति आहे। छो त हिननि सम्झो त मूसा अलैहिस्सलाम जो दीन ख़तम ई न थियो आहे। हालांकि मूसा अलैहिस्सलाम जो दीन ख़तमु तॾहिं न थिया जॾहिं मूसा अलैहिस्सलाम आख़िरी पैगम्बर हुजे हा। हालांकि मूसा अलैहिस्सलाम खां पोइ ईसा अलैहिस्सलाम आख़िरी ज़मान पैगम्बर मोहम्मद अरबी सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿई पैगम्बर आहिनि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन आख़िरी पैगम्बर आहिनि। नबूअत उन ते ख़तमु थी आहे त जॾहिं आख़िरी पैगम्बर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन बणिजी आया त पहिरियों सभु जो सभु शरीयतूं नबूअतूं मनसूख़ थी वियूं, ख़तमु थी वियूं। हे कीअं था चवनि त असां दीन मूसवीअ ते मूसा अलैहिस्सलाम जे दीन ते ऐं उहो दीन ख़तमु न थियो आहे। लिहाज़ा हुननि इहा दावा करे ॼण त ॿिन्हिनि पैगम्बरनि जे नबूअत जो इनकार कयो। माना ईसा अलैहिस्सलाम जो बि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे नबूअत जो बि इनकार कयो। त माना असां दीन ईसवीअ खे मञूं था, दीन मूसवीअ खे मञूं था, ईसा अलैहिस्सलाम ऐं मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन खे नथा मञूं। ॼण त हुननि ईअं कयो। पोइ ॿिनि पैगम्बरनि जे नबूअत जो इनकार कयूं त काफ़िर त थिया। अल्लाह ताला फरमायो त इन कुफ़र जे बुनियाद ते ग़लतियुनि मथां ग़लतियूं कंदा विया त ग़लतियूं जॾहिं उन्हनि खे वकोड़े वियूं चङी तरह, पोइ त इहे जहन्नम में पवंदा ऐं जहन्नम में काफ़िर थी करे पवंदा त हमेशह रहंदा। माना इन्हनि जो जेको दावा जो बुनियाद हुयो उहो इब्तिदा खां ई ग़लति हो। बिनाउल फासिद अलल फासिद जो बुनियाद आहे। माना इब्तिदा ई हिननि जी अहिड़ी ग़लती आहे जंहिं ग़लतीअ ते हिन बुनियाद ॿधो आहे त सॼो बुंड ग़लति आहे। बुनियाद ग़लति आहे त सॼी इमारत ई ग़लति आहे। इन्हनि जो सोच जो इहो फ़िक्र आहे जंहिंखे अल्लाह तबारक व तआला फरमायो त इहे अहातत बि ख़तियतु, गुनाहनि खे वकोड़े विया आहिनि कुफ़र जे बुनियाद ते। फौलाइका असहाबुन नार, पोइ इहे बाहि वारा थींदा, हुम फ़ीहा ख़ालिदून, हमेशह रहंदा बाहि में। हाणे हिननि पंहिंजो बुनियाद ई ग़लति ॿधो आहे। उन बुनियाद ते जेका दावा कई अथऊं उहा दावा बि ग़लति।
बिनाउल फासिद अलल फासिद अरबीअ जो लफ़्ज़ आहे। उथंदे खां हिननि अहिड़ी ग़लती कई आहे जंहिं ग़लतीअ खां पोइ जेके चङायूं कंदा उहे बि ग़लति। जीअं मिसाल तौर ते हिकिड़ो माण्हू आहे चङायूं त करे थो, इन बुनियाद ते त अलाह ताला वटि मुंहिंजूं इहे चङायूं क़बूल वेंदियूं, पर मुंड ई हिनखे इस्लाम खपे ई कोन थो, इस्लाम ते ईमान ई कोन अथसि, मुस्लमान मोमिन ई कोन्हे, कलमो ई कोन पढ़ियो अथई। आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां कलमो पढ़ी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मोमिन मुस्लमान थियो ई कोन्हे को, कलमो ई कोन पढ़ियो अथई त नेकियूं हुनजे कहिड़े बुनियाद जूं कहिड़े कम जूं? नेकियूं हज़ार हुजनि पर अक़ीदो सही कोन्हे त नेकियूं कम जूं कोन थींदियूं। त हिन जो बुनियाद ई ग़लति आहे, त हिन जूं नेकियूं बि बेकार। इन जो मिसाल खणी मां ॿियो हीअं ॾियां, लतीफ़े तौर ते अलाह ताला माफ़ फरमाए त हिकिड़े मौलवी साहब कंहिं दुकानदार खे चयो त मूंखे गुलाब ॼमूं ऐं जलेबी ॾे। मिठाई वारो दुकानदार हो। हाणे मौलवी साहब जे लाइ हुन जेसि ताईं गुलाब ॼमूं ऐं जलेबी खणी करे तोरिया, तेसि ताईं मज़ाक़िया तौर ते मौलवी साहब खे चयईं त मौलवी साहब माण्हू चवंदा आहिनि त मंतिक मंतिक मंतिक, या मंतिक कहिड़ी भला आहे? मंतिक ॾुखी आहे, मंतिक ॾुखी आहे, मंतिक वॾो मसइलो आहे, हिन में कहिड़ी मंतिक आहे, हिन में कहिड़ी फ़ारसी आहे? हिन मंतिक जो लफ़्ज़ चवंदा आहिनि माण्हू, मंतिक या मंतिक आहे कहिड़ी भला? चईंसि चङो तूं हाली मिठाई तौर त तोखे मां मंतिक सम्झायां। हाणे हुन पहिरियां ॼमूं खणी करे तोरिया, ॼमूं ऐं जलेबीअ खे गॾु त कोन तोरींदो, छो त ॼमूं जी क़ीमत अलॻि आहे, जलेबी जी क़ीमत अलॻि थींदी आहे, मिठाई जे मेयार जो फ़र्क़ु आहे। ॼमूं खणी जॾहिं हिनखे तोरे करे हिनखे ॾियणु लॻो त चयईंसि त बसि ॼमूं वापसि कर, इन ॼमूं जे एवज़ में मूंखे जलेबी ॾे। हाणे हुन जलेबी हिनखे ॾिनी, जलेबी हिन खां वठी करे हलणु लॻो। चयईंसि अदा ओ भाउ ओ मौलवी साहब पैसा त ॾे न जलेबीअ जा। चयईं इहा जलेबी त मां तोखां ॼमूंनि जे एवज़ वरिती न। चइबो भला ॼमूंनि जा पैसा ॾे, चइबो ॼमूं त तोखे मां पहिरियां ई वापसि करे छॾियां। चई इहो कीअं? चए भाउ मूंखां जलेबी वरितई त जलेबीअ जा पैसा ॾे। चए भाई जलेबी त तोखे मां ॼमूंनि जे एवज़ में वरिती न। चए भला पोइ ॼमूंनि जा पैसा ॾे, चए ॼमूं त पहिरियां तोखे मोटाए ॾिना। चई इहो कीअं? चए इनखे चइबो थी मंतिक। बुनियाद ई हुनजो ग़लति हो, मंतिक जो तशरीह मतिलबु ई हुन ग़लति कयो लतीफ़े तौर ते। त हीअ बि चवनि पिया त असां मुस्लमान आहियूं। अड़े भाई कीअं मुस्लमान? चई सा मूसा अलैहिस्सलाम जो दीन शरीयत ख़तमु थी कोन्हे का तॾहिं पोइ तव्हां मुस्लमान कीअं अथव? जॾहिं मूसा अलैहिस्सलाम जे शरीयत खे ख़तमु नथा मञियो त तंहिंजी माना मूसा अलैहिस्सलाम आख़िरी पैगम्बर आहे। हालांकि मूसा अलैहिस्सलाम खां पोइ ईसा अलैहिस्सलाम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अञा पैगम्बर आहिनि, आख़िरी पैगम्बर मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन। पोइ तव्हां मूसा अलैहिस्सलाम खे आख़िरी पैगम्बर करे मञियो त पोइ माना ईसा अलैहिस्सलाम मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मुनकर थियो। जेको नबियनि जो मुनकर आहे उहो काफ़र आहे। काफ़र जो त क़ुर थो चवे त जहन्नम में हमेशह रहंदा। तव्हांजो बुनियादी ग़लति आहे जलेबी ऐं मंतिक वांगुरु। त अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक जे अंदरि वाज़े लफ़्ज़नि सां हिनखे फरमायो त हिन जूं ॻाल्हियूं ई बेबुनियाद आहिनि। छा भला अल्लाह ताला वटां हिनखे वाइदो थियल आहे छा त तव्हांखे जहन्नम में कोन विझंदुसि? पोइ अल्लाह ताला जो वाइदो जो सचो हूंदो आहे त हे बि खणी इहा ॻाल्हि तॾहिं था कनि, या बेबुनियाद ॻाल्हियूं था कनि। हम तक़ूलून अलाल्लाहि मा ला तअलमून, अहिड़ियूं था ॻाल्हियूं हणनि अलाह ते जंहिंजो हिनखे पतो ई कोन्हे को। पर ॿिए पासे खां वल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात, जिन ईमान आंदो आहे, अमल सालिह कया आहिनि, चङा अमल कया अथऊं, उलाइका अस्हाबुल जन्नह, इहे वरी जन्नत वारा, इहे जन्नती थींदा, जन्नत वारा। हुम फ़ीहा ख़ालिदून, इहे जन्नत में हमेशह हमेशह रहंदा। जिन ईमान आंदो आहे, शर्त पहिरियों ईमान आणे, ॿियो शर्त अमल सालिह करे। सिर्फ़ु ईमान बि जन्नत में दाख़िल थियण जे लाइ काफ़ी कोन्हे को, ईमान सां गॾु अमल सालिह बि हुजनि। पर जेकॾहिं अमल सालिह थो करे ईमान कोन्हसि को, त बि जन्नत में दाख़िल थियण जे लाइ अमल सालिह रुॻो काफ़ी कोन्हनि, ईमान आणो ज़रूरी आहे। ईमान बि हुजे, अमल सालिह, ॿई ॻाल्हियूं हुजनि, हिननि वटि ॿई कोन्हनि के। हा जेकॾहिं अमल चङा थियनि त ईमान कोन न को, हिन जे करे जहन्नम में दाख़िल त थींदा, जन्नत में दाख़िल कोन थींदा। हाणे इहे बज़ाहिर ॾिसिजे थो त इहे आयतूं यहूदियुनि जे मुतालिक़ बयानु थियल आहिनि। मुस्लमाननि जो इन में वक़ालू लन तमस्सना अन्नारु इल्ला अय्यामन मादूदा, इन आयत मुस्लमाननि जो कोई तसवुर कोन्हे त कोई मुस्लमान था चवनि, या मुस्लमाननि जे लाइ इहो लफ़्ज़ अल्लाह ताला ॻाल्हायो आहे, या भला मन कसब सय्यअतन व अहातत बिही, भला कि उहो माण्हू जिन खे गुनाह करे 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 एॾो घणो गुनाहनि में मुब्तला थियो जो गुनाह उनखे वकोड़े विया, पोइ जहन्नम या जहन्नम में वेंदो। इहे लफ़्ज़ बि यहूदियुनि जे लाइ, जेके काफ़िर थिया उन्हनि जे लाइ बयानु थियल, मुस्लमाननि जे लाइ बयानु थियल कोन्हनि के। पर
अल्लाह ताला क़ुरान पाक जे अंदरि इन लफ़्ज़नि खे बयानु करे उम्मत मुहम्मदीअ जे आॾो चिटो करे बयानु कयो। इहो सबक़ु आहे वॾो असां मुस्लमाननि जे लाइ बि त जेकॾहिं न तव्हां नाले में जेके पाण खे मुस्लमान सॾायो था ऐं अमल सालियो कोन था कयो, गुनाह था कंदा वञो, पोइ न गुनाह मथां गुनाह कंदे 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 तव्हां सभु जो सभु गुनाहनि में बुॾी वियो, एतिरो जो तव्हांजी दिलि कारी थी वई गुनाहनि जे करे, त पोइ तव्हां खां ईमान जी तौफ़ीक़ खसिजी वेंदी। नतीजो इहो थींदो त तव्हां बि उन सां गॾु जहन्नम में सड़ंदव। तंहिंजे करे अल्फाज़ बज़ाहिर त काफ़रनि जे लाइ आहिनि, पर असां मुस्लमाननि जे लाइ बि वॾो सबक़ु आहिनि त जिन काफ़रनि जे लाइ अल्लाह ताला फरमाए थो त जेको गुनाह कमाए कमाए एॾो गुनाहनि में मुब्तला थियो आहे जो उनखे गुनाह वकोड़े विया आहिनि, बुॾी वियो आहे गुनाहनि में, इहो जहन्नमी थींदो। त पोइ मुस्लमान जेकॾहिं कलमे पाइण वारो एॾा गुनाह थो करे त पोइ यकीननि गुनाहनि में जॾहिं बुॾी वियो त ईमान जी तौफ़ीक़ उन खां सलब थी वेंदी आहे। ऐं पोइ ईमान जी तौफ़ीक़ सलब थी वई, खसिजी वई, त पोइ त यकीननि हे बि उन सां गॾु काफ़रनि सां गॾु जहन्नम में सड़ंदो। अल्लाह पाक तव्हां सां सभिनी खे बचाए, चङनि अमलनि जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, गुनाहनि ऐं बुछड़ाइनि खां बचाए। अल्लाह पाक तव्हां असांजे वेहण खे ॿुधण ॿुधाइण खे आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।